सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं आहियां अव्हां जो मेज़बान जाफ़र मेमण। अव्हांखे ख़बर आहे त गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां सिंध जे अंदरि सिंधी अदबी संगत जो मामिलो तमामु ज़ोर पकिड़े वियो आहे ऐं ॿ धुरियूं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पंहिंजे पंहिंजे हिसाब सां पंहिंजनि तरीक़नि सां न सिर्फ़ु कारकुननि ताईं पहुच करे रहियूं आहिनि पर मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हू कोशिशि करे रहिया आहिनि त वधि खां वधि जेके काउंसलर आहिनि या शाखूं आहिनि उहे संदनि खाते में अचनि। हिन हवाले सां असां अॻु बि कुझु अव्हां ताईं मवाद पहुचाईंदा रहिया आहियूं। सुभाणे हिकु धुर सिंधी अदबी संगत जो सिंध काउंसिल जो इजलास घुरायो आहे सईदाबाद में। इन हवाले सां असां ॾिठोसीं त अॼु फेसबुक ते ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां औरतुनि जी जॉइंट सेक्रेटरी जेका चूंडियल जॉइंट सेक्रेटरी आहे सिंधी अदबी संगत जी, नसरीन अल्ताफ़, उन हिकु अपील बि रखी ऐं उन ॿुधायो पंहिंजी अपील में त अहमद सोलंगी जेको सेक्रेटरी जनरल आहे अदबी संगत जो, उन सां उनजी ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं उन हवाले सां हुन अपील रखी त जेको 4 तारीख़ ते न्यू सईदाबाद में सिंध काउंसिल जो इजलास कोठायो वियो आहे उहो मुलतवी कयो वञे। अहमद तस्लीम करे थो त मां छाकाणि त सिंध खां ॿाहिरि आहियां, जीअं ईंदुसि त उहिदेदारनि सां गॾिजी वेहबो ऐं उनखां पोइ जेको बि फ़ैसिलो हूंदो उहो कंदासीं। हिन हवाले सां असां कोशिशि कई आहे त मुख़्तलिफ़ दोस्तनि सां राब्ता कयूं ऐं उन्हनि खां संदनि मौक़िफ़ पुछूं, पर हिन अपील जो लॻे थो त असरु नाहे थियो ऐं मुसलसिल फेसबुक जे हवाले सां, सोशल मीडिया जे हवाले सां काफ़ी सारा वीचार अचनि पिया, जंहिंजी आधार ते असां कोशिशि कई आहे त कुझु ख़्याल अव्हां ताईं पहुचायूं, छाकाणि त हीअ सुभाणे इंतिहाई अहम मसइलो साम्हूं अचे पियो ऐं सिंधी अदबी संगत इम्कानी तौरु असीं चई सघूं था त ॿिनि हिसनि में विराइजे पई। हींअर असां सां लाइन ते मौजूदु आहे डॉक्टर मुश्ताक फुल साहिबु, जेको हिकु धुर जो सरबराह आहे ऐं अॻूणो सेक्रेटरी जनरल आहे। डॉक्टर साहिबु, तव्हां खे गुज़ारिश कयूं था त हिन अमल खे अव्हां कीअं ॾिसो था ऐं जेका अपील थी आहे उन बाबति ॿुधायो त अव्हांजी नज़र में उहा हतमी कहिड़ी शिकिल में वञे थी। ॿियो हाल भला फाइनल पोज़ीशन छा आहे? माई नसरीन अल्ताफ़ कई आहे अपील, सॼो ॾींहुं माण्हू नसरीन अल्ताफ़ अपील कई आहे, उहा बिल्कुलु हुनजो पंहिंजो हिकिड़ो जमहूरी राइट आहे, कई आहे, बहितर आहे। पर जीअं त कंहिं बि ॻाल्हि ते अॻ में कॾहिं उहिदेदारनि सां गॾिजाणीअ में ई बीठो, पर गॾिजाणी त परे रही
मरकज़ी इजलास में जेके फ़ैसिला थिया उन्हनि खे ई हुन सबूतात करे पंहिंजे में फ़ैसिला कया। हिकु ॻाल्हि ते बीहंदो कोन्हे हेॾी सारी मां सम्झां थो त जेका ऐं सुलेमान डॉक्टर सुलेमान शेख जहिड़े माण्हूअ जी कमेटी ठही उन कमेटीअ ते तइ करे ऐं उन खां पोइ न बीठो त उन शख़्स ते कहिड़ो एतबार आहे। लिहाज़ा सुभाणे सॼी सिंध जा सेक्रेटरीज़ ऐं काउंसलर गॾु थियनि था ऐं जंहिंसां अक्सरियत हूंदी उहो ई फ़ैसिलो थींदो। जेके दोस्त गॾिजी फ़ैसिलो कंदा उहो ई फ़ैसिलो आइनी हूंदो, उहो ई तनज़ीमी तौर ते लागू थींदो। ऐं जेकॾहिं अमन सोलंकी साहिबु हिकिड़े वॾे वारो किरदारु अदा करे ऐं सम्झियां त हिकिड़ो सरबराह वारो त कहिड़ो मसइलो हिकिड़ी ख़ैर सगाली तौर हू चया मां पंहिंजा फ़ैसिला वापसि थो वठां ऐं नए सिरे सिंध काउंसिल जो 131 ते जेको मुश्तमिल जेको आहे इलेक्टोरल बोर्ड उनजी हिकिड़ी गॾिजाणी प्रॉपर वे में उहिदेदारनि सां वेही गॾिजाणी करियां ऐं गॾिजाणी करे हिकिड़ी तारीख़ तइ करियां त हिन में मां सम्झां थो त को वॾो हर्ज़ु कोन हो। पर हुन हर हाल में फ़ैसिलो करे छॾियो आहे त अदबी संगत खे जुदा हलाईंदो। लिहाज़ा असांजी संद सां गॾु ई जेको आहे फ़ैसिलो कंदासीं ऐं जेको दोस्तनि गॾिजी कयो असां रिक्वेस्ट कयो आहे इजलास सूबेदारनि घुरायो आहे। इहा ई सिचुएशन आहे। अदी नसरीन अल्ताफ़ त हूअं तव्हांजे पैनल जी आहे ऐं उनखे सर तव्हां उहो उनखां मौक़ुफ़ वठो। उनजी मां त कुझु नथो चई सघां, मूंखे ख़बर न आहे। न मां तव्हां इन करे पुछां थो तव्हांजी पैनल जी आहे ऐं उनखे अमीन कयो अथसि त जेको तूं फ़ैसिलो कंदी उहो सर अमीन ॻाल्हि इहा सॼी ट्रिक आहे हिन जी त जीअं माना हिननि जो इजलास तइ थियल जेको आहे उहो मां कंहिं नमूने सां पोस्टपोन करायां। उहो असां सभु सम्झूं था हिकिड़ी वॾी साज़िश जहिड़ी हुई त जेको आहे सिंधी अदबी संगत खे जेको आहे चाहे पियो त इहो माना हुनखे माना पंहिंजे पासे ॾे कंहिं नमूने सां कजे। उहा अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। नसरीन पास उहा मरकज़ी चूंडियल उहिदेदार आहे, उहा जेकॾहिं का अपील करे थी त ज़ाहिर आहे का हुनजो राइट बि आहे। जेका चङाई बहितरीअ में हूंदी हर को असां बि इहे शयूं चाहियूं पिए त असां सां गॾिजी वेहे असां सां ॻाल्हियूं करे पर उहो ॻाल्हियुनि करण लाइ तयार ई कोन्हे को। अपील उहो सिर्फ़ु तव्हांजी नसरीन अदीअ सां ॻाल्हि ॿोल थी हुई न? सर इहो तव्हां हुन खां पुछो, उहिदेदारनि खां पुछो। मां त हिकिड़ो मेंबर आहियां एज़ अ सेक्रेटरी थो ॻाल्हायां। हा पर ज़रूरत तव्हां ॻणिजो था न सर। तव्हां सर मूंसां मां हिन मामले ते न ॻाल्हाईंदुसि छाकाणि त उहा पाण जेको आहे हुन अपील कई आहे हुन को ऐलान कोन कयो आहे। लिहाज़ा जेकॾहिं कंहिं ॿिए मसइले ते ॻाल्हाईंदो त मां बिल्कुलु तव्हां सां ॻाल्हाईंदुसि। चलो ठीकु आहे त छाकाणि त सुबुह जो इजलास आहे इन करे असां चाहियूं पिया त दोस्तनि जा मौक़िफ़ क्लियर अचनि। हा हली वठो वीहनि सां। पर साईं सिधी ॻाल्हि आहे त जेकॾहिं हिकिड़ो सेक्रेटरी जनरल हो ऐं असां हिकिड़ो न आहे सुभाणे माना 80-85 जे लॻभॻि शाखूं शरीक थियूं थियनि पयूं त उनखे एतिरो बि न आहे त उन्हनि एतिरनि माण्हुनि जॾहिं माना हिकिड़ो फ़ैसिलो कनि था या गॾु थिया आहिनि त जेकॾहिं पंहिंजा कयल ग़ैर जमहूरी फ़ैसिला रुॻो वापसि वठी ऐं हिकिड़ो ख़ैर सगाली तौर ते ऐलान करे त इजलास मां दोस्तनि सां गॾिजी कंदुसि कि फ़ैसिला मां वापसि थो वठां। हिकिड़ी कमेटी गैर जानबदार ठहे त हिन में को हर्ज़ु न हुयो। मुंहिंजे ख़्याल में इहो हुनखे स्टेप वठणु खपंदो जेको हुन शायदि विञायो आहे ऐं सिंधी अदबी संगत खे जेकॾहिं को नुक़सानु पहुचे थो त हुन में जेको आहे वॾे में वॾो किरदारु अमन सोलंकीअ जो हूंदो। छाकाणि त असां बि एतिरो अरसो रहियासीं, असां मुखालिफ़नि खे गॾु खणी हलियासीं, सभई असां ते इल्ज़ाम लॻा, पोइ बि असां उन्हनि खे गॾु खणी हलियासीं। पर हिन माण्हूअ में सहप न आहे, बर्दाश्त न आहे, रवादारी न आहे। हिकिड़ी शइ मूंखे सम्झायो त जीअं ॿिया बि दोस्त सम्झी सघनि त जेका अदी नसरीन ॻाल्हि कई आहे त अहमद हुनखे इहो चयो त भई उहिदेदार पाण में भई तइ कंदासीं ऐं उहो जेको बि थींदो इहो मुंहिंजे ख़्याल में अॻु में काउंसिल जो जेको इजलास हो उन में बि अहिड़ी नोयत जेको फ़ैसिलो थियल हो। हाणे साईं मुंहिंजी अर्ज़ी आहे त जेकॾहिं हुनखे का ॻाल्हि करणी त सभिनी उहिदेदारनि सां बि ॻाल्हाए थी सघे। हुन त बाबा हाणे गॾिजी वियूं था ऐं हिननि सभिनी फ़ैसिलनि खे वापसि वठी ऐं पाण समूरा उहिदेदार वियूं था, उहिदेदारनि जा फ़ोन नंबर त हूंदसि न, सभिनी सां ॻाल्हाए थी सघियो न। को ॻाल्हाइण ॻाल्हि ॿोल त बंदि न थींदी आहे हिननि मामलनि में, थींदी आहे छा? न बिल्कुलु। त सभिनी उहिदेदारनि सां हू राब्तो करे चयां त साईं जेको मां फ़ैसिलो पंहिंजे इदारे खां ॿाहिरि बि प्रेस रिलीज़ जे ज़रिए कयो आहे उन सॼे खे वापसि वठी पाण गॾु था वियूं। इन शइ में को हर्ज़ु त न हो न, त उन छो माना हिन महिल ताईं पंहिंजे उहिदेदारनि सां राब्तो न कयो आहे? ॿिया उहिदेदार बि आहिनि न, सभिनी सां हुनखे राब्तो उसूलन करणु खपंदो
त अव्हां सां मां जेको आहे सो ऐलान थो कयां त जेके फ़ैसिला मां इजलास खां तइ थियल जेके मामलनि खां ॿाहिरि वञी प्रेस रिलीज़ ज़रिए कया आहिनि उहे वापसि वठी मां तव्हां सां वेही ॻाल्हाए तइ करे सभिनी मामलनि खे हल था कयूं ऐं इजलास जेको आहे उहो तव्हां पोस्टपोन कयो असां पोस्टपोन था कयूं त मतिलबु हिकिड़ी बहितरी निकिरी रही आहे न माना हुन त ॻाल्हाइण ई बंदि कयो आहे न। अच्छा ख़बर न आहे मुल्क खां ॿाहिरि लाइ जे मुल्क खां ॿाहिरि आहे त पोइ हुनजी कहिड़ी हैसियत थी रहे सेक्रेटरी जनरल जे हिसाब सां ॿाहिरि वञण खां पोइ ऐं जेकॾहिं सिंध खां ॿाहिरि आहे त मुंहिंजे ख़्याल में ज़ाहिद राजपर जो जेको आहे सो नबी वशन इन जो उर्स ओठे जो या जाम मोहबत हुजे या ॿियनि दोस्तनि जो उन्हनि जा शायदि फ़ोन नंबर हुन खां काॾे हेठि मथे थी विया आहिनि या त हुनखे पंहिंजे उहिदेदारनि सां एॾी वॾी गंभीर सूरत हाल में सेक्रेटरी जनरल अखियूं ॿूटे पंहिंजे उहिदेदारनि सां बाज़ाब्ता तौर ते राब्तो न करे इहो वॾो अलमियो न आहे। ॾिसो न इहो वॾो अलमियो आहे जेको माना तव्हां हिकिड़ी हेॾी वॾी ऑर्गेनाइज़ेशन जा हेड आहियो ऐं तव्हां माना बीट ऑफ जेको आहे सो हिकिड़ी फेसबुक ते माण्हुनि जी मज़ाक उॾायो ऐं पाण वेही जेको आहे सो वेही तमाशो ॾिसो त मां सिंध खां ॿाहिरि आहियां हिन जे करे मां कुझु नथो कयां मां मोटी अची पोइ ॻाल्हायां बसि सिंध खां ॿाहिरि सिंध खां ॿाहिरि आहे त इहे सॼो फ़ोन ते फेसबुक ते ॿियूं सिस्टम शयूं हलायो था तव्हां पंहिंजे उहिदेदारनि सां बाज़ाब्ते तौर ते राब्तो करे ऐं पंहिंजनि फ़ैसिलनि खे नंढड़ी ॻाल्हि हुई न भला इहे ई शाखुनि जा इलाइक़ा हुया इहे मामला पोइ बि इजलासनि में हल पे थी सघिया त हू चयां हा फ़िलहालु जेकॾहिं सिंधी अदबी संगत बिना न जेको आहे सो उनखे को नुक़सानु न पहुचे मां इहो वापसि थो वठां ऐं वरी वेही गॾिजी उन्हनि खे इजलास में पेश कजे हा तमामु हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि हुई पर आउं सम्झां थो त हुनखे अञा जेको आहे हुनजी जेका आहे हुनखे एतिरो परे वठी वई आहे जो हुनजे लाइ अदबी संगत अहम कान्हे का हुनजे लाइ पंहिंजी ज़ात ऐं जेको माना प्रेस रिलीज़ जे ज़रिए फ़ैसिला थियल आहिनि उहे हुन लाइ अहम आहे। साईं जदीद दौर लॻो पियो आहे हिन में त टेलीफोन कंप्यूटर इहो हर माण्हू सां जहिड़ो गॾु आहे पर मां ॾिसो न इहो जाफ़र साहिबु असांजी दिलि लिखंदी हूंदी असां बि अदबी संगत में हीउ माण्हू तव्हां 20 सालनि में ॾेखारियो कंहिं ॿोली जे मुज़ाहिरे में नज़र आयो अमली तौर ते 20 सालनि में ॾेखारियो हीउ कॾहिं कंहिं ॿिटे मकानी निज़ाम खे कंहिं क़ौमी मामले ते कंहिं क़ौमी इशू ते हिन जी हिकिड़ी का तस्वीर ॾेखारियो त हिन को जेको आहे सो का शइ को प्रैक्टिकली कयो पर अदबी संघ जो सेक्रेटरी जनरल चूंडियो हुयो त उनखे उन डिग्निटीअ सां पंहिंजे वर्कर्स खे पंहिंजे उहिदेदारनि खे खणी हलणु खपंदो ऐं जेकॾहिं हुन खां का ग़लती थी वई ऐं हुन प्रेस रिलीज़ कढी हुनखे का या त आईन जी ख़बर न हुई या ॼाणी वाणी हुन कयो त इहो कहिड़ो वॾो इशू हुयो त जेकॾहिं हू इहो चए हा त साईं मां इहे 21 शाखुनि जा जेके इलाइक़ा ॾिना आहिनि या 3-4 शाखुनि जो जेको मुतबदिल शाखूं मां खोलियूं आहिनि इलेक्टोरल बोर्ड खे छोड़े इन्हनि खे फ़िलहालु वापसि थो वठां नए सिर 131 जे बोर्ड में मां नए सिर खणी तयारु आहियां ऐं जेको आहे सो सिंध काउंसिल जो इजलास मुलतवी थो कयां ऐं मां उहिदेदारनि खे यकीन थो ॾियारियां त गॾिजी वेही फ़ैसिला कंदासीं छा इहो माना को माना आसमान फाटी पियो पए जेकॾहिं इहा शइ करे हा हिकिड़े वॾे जी हैसियत सां। हाणे हिन जो मतिलबु इहो आहे जेको आउं सम्झां थो शायदि मतां ग़लति सम्झंदो हुजां त जेके 21 शाखूं हिन प्लस कयूं आहिनि या इलाइक़ो ॾिनो आहे तव्हां चओ था त उहो हिनखे वापसि वठणु खपंदो हुयो ऐं ॿियो 131 जेके शाखूं जिन जे बुनियाद ते काउंसिल हिनखे चूंडियो हो उहो बहाल थिया तॾहिं उहे बहाल थियनि हा छो त माना हिन उन जंहिं काउंसिल हिनखे चूंडियो उन मां ठुल ख़ैरपुर कोटड़ी खे हिन टोड़ियो ऐं पनो आकिल में मुतबादिल शाख जोड़ी माना उसूलनि ऐं आइनी तौर ते सॼी सिंध इहो इंसाफ़ करे त जंहिं इलेक्टोरल बोर्ड तव्हांखे चूंडियो आहे ऐं उनखे तव्हां वञी पाण वञी टोड़ियो ऐं बिना कंहिं नोटिस जे बिना कंहिं राब्ता सेक्रेटरीअ जे खे वठी वञण जे जेकॾहिं ख़ैरपुर में चूंडियो आहे त राब्ता सेक्रेटरी जंहिंजो आइनी अख़्तियार आहे चूंडू कराइण जो उहो मौजूदु ई कोन्हे को हिकिड़ी दर खे घुराए माना चूंडू बाडी अनाउंस करे आयो हिन में तव्हां हिन महिल बि लालण चनो आहे ख़ैरपुर जो हुनखां पुछो त ख़ैरपुर में कयो हुनखे का ख़बर न अब्बास सारंग आहे जेकम्बा जो उते ठुल में वञी माना हिकिड़े ॾींहुं माना साॻे ॾींहं ते ठुल में बि टोड़े उनखे उते ख़बर कान सखर में ज़ुल्फ़कार कोर आई आहे उनखे उते ख़बर कान पनो आकिल शाख टोड़ण जो
हैदराबाद जो जामशोरे जो साहिब मेमण आहे राब्ता सेक्रेटरी, उनखे ख़बर कान, उन्हनि जी कोटड़ीअ जी शाख टोड़े छॾियईं, जंहिंजो राब्ता सेक्रेटरी ज़िले जो मेंबर आहे। जॾहिं तव्हां शाख टोड़े छॾी त ॼण त राब्ता सेक्रेटरी खे तव्हां चैलेंज करे छॾियो न। त उन लिहाज़ सां माना हुन इहे शयूं कयूं। यकीन ॼाणो त सिंध कारोबारी कमेटीअ जे इजलास में ज़ाहिद राजपर हिन पाण बि ऐलान कयो आहे त इन्हनि समूरनि इख़्तिलाफ़ी जेके 4 शाखूं आहिनि ऐं प्लस में जेके इलाइक़नि जा मामला आहिनि, असां गॾिजी वेही हल करे, असांखे अख़्तियार ॾियो, पोइ असां गॾिजी वेही हल कंदासीं, हल करे ऐं पोइ काउंसिल में खणी ईंदासीं। जॾहिं इहो गॾियल ऐलान थियो सॼी सिंध जे साम्हूं, त पोइ हिन प्रेस रिलीज़ कढी माना 42 माण्हू इलेक्टोरल बोर्ड में कीअं हिन आंदा, हिकिड़े शख़्स। ऐं इहो तव्हां छा था सम्झो, इहो त सिंधी अदबी संगत ते माना हिन जदीद दौर में जेको आहे सो चूंडियल कारकुननि जे अखियुनि में मिर्च विझी ऐं माना इहो कब्ज़ो करण जी जेका इहा साज़िश हुई न, त माना असां ॿियनि खे टोड़े माना 4 यूनिट इलेक्टोरल बोर्ड जा चूंडियल टोड़े 41। ऐं ईमानदारीअ जी ॻाल्हि इहा आहे त इन्हनि शाखुनि मां कुझु अहिड़ियूं शाखूं बि हुयूं जिन ते असांखे ऑब्जेक्शन बि न हो, छाकाणि त उहे हिकु ॿ दफ़ो उन प्रोसेस में अची चुकियूं। ऐं जेकॾहिं उन्हनि सां बि ज़्यादती थी वई, उन्हनि सां बि इहा ज़्यादती थी, उहे 21 शाखुनि में शामिल थी वियूं बिना सबब जे। जेके 1-2 शाखूं जेके हुयूं उहे जेको आहे सो माना हिन में अची, जीअं मिसाल गुलशन टाउन कराची ही, उहा माना उन प्रोसेस मां गुज़री चुकी ही इजलास अटेंड करिणो हुननि खे ईंदड़ में हुनखे मिली वञे हा। ईअं ॾर की शाख हुई, उहा उनखे ही इजलास अटेंड करिणो, ईंदड़ इजलास में हुनखे इलाक़ मिली वञे हा। त अहिड़े नमूने सां माना उन्हनि शाखुनि खे बि उन मुतज़ाद करे छॾियो बिना सबब जे। इहे 2-3 शाखूं जेके हुयूं ऐं माना बाक़ी शाखुनि खे ॾिसो न जाफ़र साहिबु, हिकिड़ो आइन आहे, आइन में आहे त सिंधी अदबी संगत जी शाख का बि क़ाइमु थींदी त उहा पंहिंजो हिकिड़ी दरख़्वास्त ॾींदी, पोइ कारोबारी कमेटी इजलास में कचो इलाक़ ॾींदो। कचे इलाक़ जी मंज़ूरीअ खां पोइ उहा शाख कारोबारी कमेटीअ जा 2 इजलास ऐं सिंध काउंसिल जो इजलास अटेंड कंदी। माना उहो इनजे करे उन्हनि आइन में रखियो असांजे बुज़ुर्गनि, उहो अटेंड करे त उहो कारो वहिंवार ॾिसे त जेको अदबी संघ जो कारो वहिंवार कीअं थो हले पियो, मुबसर तौर ते उहे शरीक थींदा आहिनि कचे इलाइक़े तौरु। ऐं उनखां पोइ वरी कारोबारी कमेटीअ में उन्हनि शाखुनि जो रिकॉर्ड समेत अनाउंस थींदो आहे नालो, त हीअ शाख जेका आहे हिनखे फलाणी तारीख़ ते कचो इलाइक़ो मिलियो आहे। असांखे उहो पाण मेंबर चवंदो आहे असांखे मिलियो आहे, लिहाज़ा असां गुज़ारिश था कयूं इजलास खे त असांजो इलाइक़ो पको कयो वञे। पोइ हुन ते डिस्कशन थींदो आहे, या जेकॾहिं इख़्तिलाफ़ थींदो आहे त वोटिंग थींदी आहे त बाबा हीअ शाख डिज़र्व करे थी या नथी करे। हाणे मां दावा सां थो चवां त इहे जेके शाखूं आहिनि उन्हनि खे का अॻु में रसीद हुजे, जेकॾहिं 2 इजलास या 3 अटेंड कया हूंदा त हुननि खे ज़ुल्फ़कार गाॾे ई रहियो आहे, हिन खां अॻु में नबी बश नाज़ रहियो आहे, उन्हनि जे सहन जी रसीद हूंदी न। जॾहिं उन्हनि इजलासनि में बि न आया, उन्हनि खे कचो इलाइक़ो मिले हा जेकॾहिं, त उहो मुंहिंजी सिग्नेचर सां मिले हा, छो त साबिक़ एक्स सेक्रेटरी जनरल मां हुउसि, हिन खां अॻु में कोई न हो, 3 ॾींहं मां हुउसि, त मूंखे ख़बर हुजे हा त मां कहिड़नि शाखुनि खे कचो इलाइक़ो ॾिनो आहे। त हीअ कहिड़े हिसाब सां हिन 21 शाखूं इंडल्ज कयूं। ॾिसो न, इहो ई सबबु आहे जो अमन सोलंकी साहिबु हिकिड़ी गैर जानबदार कमेटीअ खां भॼण जी कोशिशि कई त मां उहा न कयां। छा जेको आहे सो डॉक्टर सुलेमान शेख जी का मामूली हैसियत आहे, हुनजी त महिरबानी आहे जो हिन सॼे मामले में हुन इन शइ खे एक्सेप्ट कयो। ऐं अफ़सोस इहो आहे त हिन समेत हिन माना सेक्रेटरी जनरल समेत ॿियनि माण्हुनि उन जे रुतबे जी तोहीन कई आहे फेसबुक ते। त उहो NGO जो माण्हू आहे, साईं उहो करोड़े रुपयनि जी बजेट ईंदी आहे उते सजा में उनजे करे आहे, साईं मुश्ताक फुल हुनजो लाॾलो आहे या मुश्ताक फुल जो लाॾलो आहे फलाणे जो। माना ही जेकॾहिं तव्हांजे विच में को मोतबर मौजूद माण्हू कंहिं रुकेस ते अचे ऐं तव्हां उन्हनि जी तज़लील कयो, ही केॾो वॾो अलमियो आहे त अदबी संगत जो ज़िम्मेवार सेक्रेटरी जनरल अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करे। ऐं चूंडियल ऐवान हेॾो ॾिसो, जेकॾहिं तव्हां झिकमबाद खां वठी जातीअ ताईं दोस्तनि खे घुरायो असुर जो निकिता ऐं उन्हनि जे साम्हूं तव्हां बि ऐलान कयो त हीअ असां गॾियल फ़ैसिला कंदासीं, त पोइ तव्हां प्रेस रिलीज़ ज़रिए कीअं तव्हांखे कंहिं अख़्तियार ॾिनो। माना इहा वॾी आइन जी भञकड़ी न आहे, इहा हिकिड़े इदारे जी तोहीन न आहे त माना जेको इदारो फ़ैसिला कोन इदारो आहे, सुप्रीम इदारो आहे। वरी चए थो त सिंधी अदबी संघ जो सिंध काउंसिल ऐं कारोबारी कमेटी सुप्रीम इदारो आहे, पर मां हुनजो सुप्रीम आहियां छो त मां हुनजो आइनी सरबराह आहियां ऐं सभु मुंहिंजे मातहत आहिनि। साईं मातहत मुलाज़िम थींदो आहे सरकारी या ख़ानगी, जेको रज़ाकार हूंदो आहे उहो साथी हूंदो आहे, उहो मातहत न हूंदो आहे।
ऐं मर्कज़ जी डेफिनेशन छा आहे? मर्कज़ जी डेफिनेशन सेक्रेटरी जनरल न आहे, मर्कज़ जी डेफिनेशन सभई मर्कज़ी उहिदेदार आहिनि। जिते लफ़्ज़ मर्कज़ इस्तेमालु थियल आहे उते सभई उहिदेदार आहिनि, जिते सिर्फ़ु सेक्रेटरी जनरल इस्तेमालु थिया उते सेक्रेटरी जनरल आहे। पर हे जेको आहे सो कंहिंखे बि न पियो रखे ऐं हिकिड़ो सदाई माना यस करे उन खां पोइ धोखो करण वारो जेको हिकिड़ो फर्द आहे, जंहिंजे करे ई अदबी संगत नुक़सान थो पए। सुभाणे असांजो इजलास आहे, परवाह न आहे, हीउ ऐलान करे त जेको आहे सभई फ़ैसिला वापसि थो वठां सिंधी अदबी संगत जे बहितरीअ में, ऐं मां जेको आहे सभई वापसि वठी 131 जे साॻे बोर्ड ते वञा थो पियो, सॼी सिंध खे मुबसिर तौरु विहारे उते वेही फ़ैसिला करे ऐं असां मुबसिर थी विया आहिनि। हिकु फ़ैसिले ते काउंटिंग थिए। सिंधी अदबी संगत आउं सम्झां थो, मुंहिंजो यकीन आहे सिंधी अदबी संगत न टुटंदी। हीउ शख़्स जॾहिं टुटंदो तॾहिं सिंधी अदबी संगत वरी बि हिकु हूंदी। ऐं हिकिड़ो वाहिद फ़र्द आहे जेको सिंधी अदबी संगत में ॾार विझणु थो चाहे, कंहिंजे इशारे ते, कंहिंजे प्लानिंग, कंहिं वॾी रिथाबंदी तहत, कंहिंजे लिखियल स्क्रिप्ट तहत, ऐं हिन जे पोयों जेके ॾोर छिकनि था पिया उहे इंतिहाई ख़ामोशीअ सां, ॾाढे तहमुल सां सॼे मामले खे ॾिसनि बि था पिया ऐं उनखे डायरेक्शन ॾियनि था पिया ऐं उहे पंहिंजो कमु बि कनि था पिया। हुन में वॾे में वॾो किरदारु ताज जोए जो आहे। मां दावा सां थो चवां वॾे में वॾो किरदारु हाणे हुनजो ताज जोए जो आहे, छो त ताज जोए साहिबु समूरनि क़ौम तंज़ीमनि खे टोड़ण में ताज जोए जो वॾो रोल रहियो आहे। सभु क़ौम परस्त तंज़ीमूं जेके बि अॼु ताईं टुटियूं उन्हनि में अबू सारंग ताज जोयो जो वॾे में वॾो रोल रहियो आहे। ऐं उहो सिंधी अदबी संगत खे उमिरि जे हिन हिसे में जंहिंजा माण्हूअ जा असां हथ धोराया, जंहिं माण्हूअ जो असां हुनखे अलाए छा सम्झोसीं, उहो माण्हू ख़ामोशीअ सां अमन सोलंकीअ खे इस्तेमालु करे, अमन सोलंकी ॿियनि धुरनि जेके आहिनि उहो उन्हनि खे हिन महिल असां दावा था सम्झूं सॼी सिंध में कहिड़ो आहे त पहिरियों दफ़ो आहे जो हिकिड़ी पार्टी जेका आहे सा वफ़ाक़ी पार्टी उहा जेका आहे सा असांजे कारकुननि ते दबाव पई विझे, प्रेशर पई विझे, इलेक्शन पहिरीं विधई, हाणे प्रेशर पई विझे तव्हां इजलासनि में न वञो, हाणे प्रेशर पई विझे रोके पई त जेको आहे सो तव्हां जेको आहे सो माना हिन पासे ॾे न वञो, हुन पासे ॾे वञो। असां भई पहिरियों दफ़ो ॾिठो आहे त अदबी संगत में हिन क़िस्म जी इन्वॉल्वमेंट थी आहे। इहो त सदाईं थींदो आहे। हाणे बि असांखे ॿिन्ही तरफ़नि खां हिन क़िस्म जी पेशरफ़्त नज़र अचे पई। सर असांजी बिल्कुलु आहे। असां ईमानदारीअ सां चऊं था त सुभाणे वर्कर हिकिड़े पासे आहे जी ऐं के ख़ासि धुरियूं ॿिए पासे आहिनि। सुभाणे वर्कर हिकिड़े पासे आहे। मां दावा सां थो चवां त वर्कर जेको आहे अदबी संगत जो हिकिड़े पासे ते बीठो आहे ऐं जेके माण्हू अदबी संगत खे माना जन टोड़े चुका आहिनि, माना उन ॾींहुं जेको आहे जंहिं ॾियारे इजलास हुयो मरकज़ी कारोबारी कमेटी जो, उन ॾींहुं हिननि अदबी संगत खे टोड़े ॿियनि खे कढी छॾियो। जॾहिं विच में ॻाल्हियूं हलियूं, जॾहिं हिकिड़ी कमेटी जुड़े पई, जॾहिं धुरियूं विच में हुयूं, तॾहिं ख़ैरपुर प्रेस क्लब में अची ऐं अमन सोलंकी साहिबु चयो त मां शाइर सां गॾु मोरे जो माछी आहियां। उन माना क़बाइली अंदाज़ में असांखे धमकियूं ॾिनियूं ऐं उन खां पोइ उन ई ख़ैरपुर प्रेस क्लब में समूरनि अख़बारनि में इहा रिकॉर्ड ते ॻाल्हि आहे त मां 18 तारीख़ इजलास घुराए सभिनी माण्हुनि खे पंहिंजे मुखालफ़नि खे ॿाहिरि कढी छॾिणो आहे, मूंखे ख़ारिज करे छॾिणो आहे। हे सेक्रेटरी जनरल जी हिन क़िस्म जी जेकॾहिं ॿोली हूंदी, हिन क़िस्म जो रवैयो हूंदो त ज़ाहिर आहे असां रज़ाकार आहियूं। रज़ाकार मोहबत सां हलंदो, रज़ाकार मार सां न हलंदो। हुन असांखे पाण धिके धार कयो आहे, पर असां अदबी संगत खां कॾहिं धार न थींदासीं। अदबी संगत असांजी माउ आहे ऐं असीं हुनजी वारसी कंदासीं। असां अहिड़े शख़्स जे हवाले अदबी संगत न कंदासीं जेको कारकुननि जे अॻियां फ़ैसिला करे फिरी वञे ऐं पंहिंजा फ़ैसिला मड़े ऐं पंहिंजा फ़ैसिला कॾहिं बि न मढ़ण ॾींदासीं। ऐं सुभाणे इहो ज़ाहिर थींदो सिंध कंहिंसां आहे, सुभाणे इहो ज़ाहिर थींदो अदबी संगत जो वर्कर कंहिंसां आहे, उहो कारकुन कंहिंसां आहे। बाक़ी ॿिया भली जेकॾहिं माण्हू हुन सां गॾु हुजनि उनजी असांखे परवाह कान्हे, पर अदबी संगत जो वर्कर जेको आहे न उहो असां सां गॾु आहे। मुश्ताक साईं, आख़िरी बिल्कुलु मुंहिंजो नंढड़ो सुवालु आहे त हीअ जेका नसरीन अल्ताफ़ अदी असांजी उन अपील कई आहे, हाणे उहा बि तव्हांजे हिन ग्रुप जे हिसाब सां या धुर जे हिसाब सां तव्हांजो हिसो आहे, त उन जे हवाले सां तव्हां जो छा आख़िरी सम्झां थो त अपील मां बि कयां थो, अपील मां बि कयां थो, अपील नसरीन अल्ताफ़ बि कई आहे, मां बि अपील थो कयां त हिन सिंधी अदबी संघ जे मफ़ाद में मां हाणे बि अपील थो कयां साॻी त सेक्रेटरी जनरल पंहिंजा कयल गैर आइनी फ़ैसिला वापसि वठे। मां खेसि गुज़ारिश थो कयां
मां तव्हांजे मार्फत खेसि हथ जोड़ थो कयां त हिकु कारकुन नाते, हिकिड़े साबिक़ सेक्रेटरी जनरल नाते, हिकिड़े ज़िम्मेवार शख़्स जे नाते त हू पंहिंजा समूरा गैर आइनी कयल फ़ैसिला वापसि वठी ऐलान करे तव्हां पंहिंजे उहिदेदारनि सां गॾु वेहंदुसि ऐं सिंध जी साञा मुबसिर तौरु उन्हनि में वेहे त को मसइलो ई कोन्हे को। असां बि गुज़ारिश था कयूं हुनखे, तव्हां नसरीन इल्ताफ़ खां ग़लति गुज़ारिश त न कई आहे, माना इहे बहितर गुज़ारिश कई आहे। जेके फ़ैसिला अहमद सोलंकी कया आहिनि तव्हां चओ था उहे सभु वापसि वठे त ॻाल्हियूं थींदियूं वेंदव। पर ॻाल्हियूं हा बिल्कुलु हू हुनखे वापसि वठणु खपनि, गैर आइनी फ़ैसिला आहिनि, हू वापसि वठे। सिंधी अदबी संघ जे मफ़ादनि में हुन ते वॾी ज़िम्मेवारी थी आहे अॻिते, वापसि वठे। मां बि नसरीन इल्ताफ़ जेका अपील कई आहे मां सम्झां थो त उहा हर कारकुन जे दिलि जी ॻाल्हि आहे, पर हिकिड़ो शख़्स कंहिं बि ॻाल्हि खे जॾहिं मञण लाइ तयारु कोन्हे को तो नसरीन इल्ताफ़ इंतहाई असांजी मोहतरम भेण आहे, असां उनखे वॾो वोट ॾेई असां हुनखे चूंडायो आहे, असांजो हुन ते एतमाद हुयो ऐं एतमाद आहे। ऐं असां बि ख़ुदि इहा अपील था कयूं त हू पंहिंजा फ़ैसिला जेके गैर आहिनि आहिनि वापसि वठे। सिंधी अदबी संगत खे ख़ुदा रा जेको आहे सो बचाइणु चाहे थो त उहो बचाए, जे नथो बचाइणु चाहे त असां अदबी संघ जा वारस आहियूं, कारकुन अदबी संघ जा वारस आहिनि। अदबी संगत खे कारकुननि जो जज़्बो हलाए थो, अदबी संगत खे को वॾो अदीब को वॾो नालो नथो हलाए। मां इहा दावा सां थो चवां, मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो तजुर्बो आहे त सिंधी अदबी संगत खे अदबी संघ जो वर्कर थो हलाए थो। कॾहिं ॿोलीअ जा मुज़ाहिरा थिया उन में वर्कर पगड़ियल बीठो हूंदो, ॿिटे मकानी निज़ाम बेरीअ वर्कर पगड़ियल नज़र बीठो हूंदो। सिंधी अदबी संघ जूं इलेक्शनूं थींदियूं अलाए पंहिंजा भाड़ा किराया भरे सुबुह जो बसनि में निकिरनि, असुर जो निकिरनि, उहे अची पहुचनि राति जो आधीअ जो अलाए किथे पुॼनि, उहे इहे वर्कर हूंदा आहिनि। उन्हनि वटि न कार आहे न उन्हनि वटि को वॾो माल मिल्कियत आहे। त उनजे करे उन कारकुन जे जज़्बनि सां जेकॾहिं को हिकिड़ो सेक्रेटरी जनरल चूंडियल सेक्रेटरी जनरल उहो जेकॾहिं खेॾंदो त ज़ाहिर आहे उन्हनि जे अखियुनि मां रतु टमंदो, उन्हनि जी दिलि रोंदी ऐं हे असांखे मजबूर थी अमन सोलंकी साहिबु हीअ असांखे इन पासे ॾे वठी वियो त असां अहिड़े क़िस्म जी माना हिकिड़ो हे सुभाणे सिंध जे अॻियां एहतिजाज हूंदो। सच थो ॿुधायां, हीउ फ़ैसिलो सिंध जे अॻियां एहतिजाज हूंदो त हीउ चूंडियल सेक्रेटरी जनरल पंहिंजे वर्कर्स जे अखियुनि में जेको आहे माना ॾींहं ॾिठे जो मिर्च विझी ऐं राति जो वञी ॿी प्रेस रिलीज़ कढी आहे त इहो तारीख़ जो एहतिजाज आहे। ऐं मां सम्झां थो त जेको बि अदबी संगत खे जेकॾहिं नुक़सानु पहुचंदो त इहो अदबी संगत ॿियनि जे खाते में न वेंदो, पर इहो अमन सोलंकी जे खाते में वेंदो, छाकाणि त ज़िम्मेवार हो, हू कैप्टन आहे जेको आहे सो माना तनज़ीम जो, ऐं कैप्टन जेको आहे सो माना वेही ॿाहिरि वेही तमाशो ॾिसे ऐं उहो पंहिंजे उहिदेदारनि सां बि न ॻाल्हाए। हेॾो वॾो बुरान थो हले पियो त हू पंहिंजे चइनी उहिदेदारनि वटि पहुचे हा वञी त बाबा मां तव्हां वटि आयो आहियां, दर हिकिड़े ॾींहुं गाॾी कढी ऐं निकिरी पिया अॼु मां तव्हां वटि आयो आहियां, तव्हां ईअं न कयो, मूंसां वियो, मां तव्हां सां वेहण लाइ तयारु आहियां। ऐं जेको आहे सो हू माण्हू पंहिंजे उहिदेदारनि सां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे को। हुन पहिरें ॾींहं खां वठी जाफ़र साहिबु मां दावा सां थो चवां फेसबुक ते अदबी संगत हलाई ऐं मां उन पहिरें ॾींहुं चयोमांसि त मुंहिंजो हीउ सिंधी अदबी संगत आहे, हीउ फास न आहे, हीउ फेसबुक अदबी संगत न आहे। कॾहिं कॾहिं असांखे महसूसु थियो त मोरे जो माठी जॾहिं चई त असां सम्झी त क्या सोलंकी अदबी संगत आहे छा, हीअ त सिंधी अदबी संगत आहे न। पर इन सभिनी शयुनि खां हटी करे सिंधी अदबी संगत खे सरकारी अदबी संगत करे जंहिं दुर खे ख़ुशि कयो आहे उनखे मुबारक हुजे। लेकिन असां दावा सां था चऊं त सिंधी अदबी संगत हिकु रहंदी, अमन सोलंकी न रहंदो ऐं अदबी संगत वरी बि हिकु रहंदी। महिरबानी तव्हांजी डॉक्टर साहिबु। सामिन डॉक्टर मुश्ताक फुल जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। असां पंहिंजे तरफ़ां को हतमी फ़ैसिलो या हतमी राय नथा ॾेई सघूं। अवां डॉक्टर साहिब जा ख़्याल ॿुधा ऐं अवां ई फ़ैसिलो करे सघो था त दुरुस्तगी जेकॾहिं थी बि सघे थी त उहा कहिड़ी रीति थी सघे थी, छाकाणि त टाइम तमामु घटि आहे ऐं सुबुह जो इजलास थिए पियो, तंहिं करे असां चाहियोसीं त डॉक्टर साहिबु छाकाणि त हिकिड़ी दुर जो अहम ऐं ज़िम्मेवार दोस्त आहे, साबिक़ सेक्रेटरी जनरल पिणु रही चुको आहे सिंधी अदबी संगत जो, जाफ़र मेमण खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन